अस्सलाम वालेकुम संगतक। आपके लिए एक दो तीन बात करते, मुझे उर्दू नहीं आते है, फिर आपके खातिर मैं थोड़ा थोड़ा, मुझे तो नहीं आते। और छा मुड़ सौ ज़ाल हुयो पाण में, हे छा कयूं हड़ूअप, असां बुरोहिक में चऊं था हड़ूअप जेको इहो ॻाल्हाईंदो न, जेको ॻाल्हाईंदो त पोइ इहो गऊं आहे इन गऊं खे ॾोहंदो, यानी ढगी भीड़ो हड़ूअप हनाद शाला। तो पोइ छा कयूं, हे माई जेके होशियार हमरा वञे पियो काम पर वो चलते हैं, तो इधर माई सारे से बात करते हैं, वो उधर से हल लगाएगा, बैल के साथ भी बात नहीं करता है, बस चुपचाप। एक नौजवान आया, अस्सलाम वालेकुम, इसलिए उसके पास देखेंगे आप, कुछ भी बात नहीं करेंगे। उसने बोला अब बूढ़ा है आप? बोला नहीं। ऐसे वो सर के देना ढूंढिया तो पिना वरी बात में वरी वो अस्सलाम वालेकुम, फिर आया इसके कान में पकड़ा, अस्सलाम वालेकुम, इसने कुछ भी बात नहीं करते इसको कान को काटा। वरी सलाम कर दूसरे ने कान में पकड़ा, उसको भी सलाम वालेकुम, वो कान भी काटा। वरी इसके नाक में पकड़ा, सलाम वालेकुम, इसने वो नाक भी काटा। वापस वो रवाना हो गया। इसको भी बामस्त देतर बस खां तो दर्द करे तो बस घणो सूर थियो हिनखे थियो, हे डांदनि खे छॾे हर पंहिंजो हले वियो ॻोठु। माई जो वेठो हीअं जो कयईं त बाबा वञी भिड़ा हिन जा रत वहन था। ओ बदबख्त, आपको क्या हो गया? हाँ रामी, तुम बात क्या है? ढगी भीड़ गाँव को ॾोहंदे तूं हाणे तो जो मोहकारो थे इहो कमु त मां करे आ, तूं छॾे आ, हे थिया छा थियो? इहो हमरा ॾिसे त मां हड़गोप में मजबूर आहियां। हो सलाम वाले करे मां ॻाल्हि न कयुमि, मां जो कन वढे हे बि नक वढे हले थो। हाणे तुंहिंजो मोकार थियो, हाणे छा कयां? दास लिख त पिना ने हराड़े पुॼे वतन माई पए हाणे ॾिस विराई और के यार सिंधी विराई। तूं माई चई त हाणे तूं घर में थी, मां हिन जो कढ वञा थो, तुंहिंजा कपिड़ा बि पायां थो, लठ खणी पाण हिन को तुंहिंजो इल्ज़ाम कंदुसि। ठीकु आहे, माई छा करे, मुड़ुस जो पग ॿधी पंहिंजो नरानो वसि पाण खे वाहे हिन जो कढ भॼंदो हुयो। वञी सलाम वालेकुम ॾे ख़बर तूं केरु आहे? चए मां वञा थो, मुंहिंजो सहुरो ससु हेॾे आहिनि, इन ॾे बा तो सां मां बि तुंहिंजो संगती हलां थो, पर हुते तूं पाण खे चङी तरह सां गौरो झलिजाए। छो कीअं कीअं? चए बसि थोरो खाइजां, मां घणो मानी खाईंदे त चवंदा बा हे वॾो पेटी आहे मुंहिंजो, माई मरी वेंदो असांजो छोकिरी ॾींदासीं, मानी हे सभु खाई वेंदो, थोरो खाईंदे पोइ तुंहिंजो ससु बि तुंहिंजे लाइ अलानी कंदो त हे कुझु थोरो खाए थो, पोइ तोखे जल्दी शादी बि ॾींदा। चए ठीकु आहे। गिलास बिरा हुई भी पार सा के वने यानी पारे तक की मच कुनिस बाड़ एड़ी कुबेन तोरसते ने मचिट के कुनोस तो ए भी तातने लने मेरी नो अलानी करो और किदा हिच कुंप खोरा कफ्तन ने के अलानी कर जू बराम बिचोर ने आखिर नेट दा कराई मसर हेना रमेड़े ताता तना खना खुश मसस खुश थियो। इन्हनि जे लाइ कुकुड़ कुही हिन अॻितो हाणे मानी रखियऊं त हे हिकिड़ो गिरा बा खणी बसि कयईं। चयईं हिन जो ससु चयो बा तूं मानी नथो के? चइमांसि मुंहिंजो ख़ोराकी हुआ। ठीकु आहे बा, राति थियो, वरी सुबुह थियो, वरी हिन जे लाइ साईं हिकिड़ो वरी छा कयो, लस्सी जो मखण आंदे रखां हिन जो, त हे ॿ गिरा खणी वरी बसि कयो। वरी इहो ससु चए बदबख़्त, हे मानी ते तूं मरी वेंदे, छा आहे छा कयूं तुंहिंजे? बसि मुंहिंजो ख़ोराकी हुआ। छा कयूं? वरी हिन जो मथे, वरी हिन जे लाइ वरी छत जो मथो हिन जे लाइ जाइ विझनि, गर्मी हुयो, हिन मथे खे हिकिड़ो सूराख हुयो बुख़ारी नमूनो। वरी राति जो लाइ हिन जे लाइ वरी चांवर चाढ़े, ससु त वीचारो मथां चांवर खाए, राति जो हे वरी ॿ टे ज़ंब खाई वरी बसि कयईं। चई यार सुल्मा आहे, ससु वीचारो दाहूं करे थो, यार मुंहिंजो सहुरो कुझु बि नथो खाए, छा कयूं हिन जे लाइ? जाटो नेठि सुम्ही पिया आहिनि हुते। राति हाणे संगती खे चए थो त मां बुख खां मरी थो वञा, यार सफ़ा आहे, मूंखे ॿियो टियों राति आहे मरी थो वञा। पोइ कीअं चए ख़बर न आहे तोखे भत काथे रखे? चई उहो हे हिते अंदरि रखियल आहे। चए हाणे हीअं कर, पंहिंजो कपिड़ा लाहे, अपना कपड़ा उतारो, फिर आपके पगड़ी आपके बंधेगा, इसके दाना शेफी आपको लड़केगा। अरे जवान ख़बर पैदास, हे कपिड़ा पंहिंजो लाहे, हिन खे पगड़ी हिन जो हिते हिते चेल में ॿधी हिन खे लॻाए। चए त हाणे ॻाल्हाए जा न, खाई ड्रओ के तो सिर्फ़ु हूं कजे त पोइ मां तोखे कढंदुसि। हे बि हुनखे लड़काए दरमियान में, हाणे ईअं सम्झाए त हाणे छत के बि न पुॼे, हेठि बि न, हिते लठ में ॿधी हिन टुंग जो मथां रखे छॾियसि हिते हथी को। हे ॾिसी हिन हेठि बि मां के नथो छॾे, मथे छिके हूं कया हूं। हाणे हे चुप करे वेठो आहे। ॿाहिरि हे जेके सभु सुतल आहे हुननि खे ख़बर पियो त बाबा हे जिन्ना देवा, हे
कोठी जे अंदरि वठी जो तव्हां कंहिं अलाए छा भॼंदो विया मुला मुला ड्रोही थी देव असांजे घर जे अंदरि हूं हे हाणे ज़ोर को अञा बि हूं करे थो त संगती मथां सुजा करे निंड वियो मूंखे कढे। मुला आयो चए बसि हाणे मां हिनखे साड़िया थो हिनजे परनि खे अॻिते ई शुरू कया फट 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 छुप हे ईअं फिरंदो हिनखे बि हिनजो मुला खे लॻो त भॻो चए बाबा हे मां खां ज़ोर आहे वॾो उस्ताद खे हाणे ज़ोर आहे मूंखे लतनि सां हिनखे डुकाए छॾियईं साईं वॾे मुला खे घुरायो बाबा अहिड़ो ज़ुल्म आहे असांजो देव आयो घर में मारे छॾे थो असांखे। मुला आयो चए बसि हाणे मां अंदरि वञा थो तव्हां दर ते बीही रहो। हे भॼी पाण निकिरंदो चवंदो मां मुला आहियां मुला न छॾिजां लठनि सां हिनखे मारे छॾिजो मां वञी हिनजो पर साड़े थो हिन खां मां ज़ोर आहे। मुला जो आयो हुनखे कहिड़ी ख़बर आहे त हे लतनि सां ठका जो मुला खे लतूं हिनजो हे बि लॻी वियो त मुला भॻो चए मतां मां कयां जो मां मुला मुला ठका ठका लठनि जो हो पाण चई त मुला हो पाण खे कंदो मां न हूंदुसि। हाणे मुला खे मारियऊं त बाबा हो हाणे वञी भेणा हाणे वञी ॾिसो की ॻोठ जो जेको वॾो आहे इन खां सलाह पुछा की छा कयूं चए यार हाणे 12 बोर बंदूक हाणे हथी ठका कयो मथां लॻनसि ॿियो त न आहे। अचे हिन जो चवण खां ठका ठका त हिन जो आवाज़ु बंदि थियो। हिन खे आया त हिन जा आंड्रा माई लही वो हुते वेठो आहे त ॾिस हे मरे त वञा न। हाणे वरी वॾो छा चयो त हाणे बाहि बारे ॾिसोसि हाणे अॻ में हिनखे अकुलु न आहे त बाहि बारे ॾिसनि हाणे मुला खे बि मारिया आहियूं हिनखे असां बाहि बारे त बाबा हे असांजो जांटो आहे हिन जो आंड्रा वहनि था मथे चढ़ियऊं त संगती बि न आहे। मां ई भॼंदो वियो वञी मुड़ुस खे चयो हाणे तुंहिंजो एवज़ो न करे मोटी आहे असां पंहिंजे घर में हर को ख़ुशि थिया हाणे अलाह तव्हांखे ख़ुशि करे सलाम।